बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोफेसर डॉक्टर हाकिम अली कनासरो असां ॻाल्हि ॿोल करण लाइ अॼु जे मौज़ू ते अॼु जो मौज़ू ताज़ो मौज़ू इहो आहे त क़ौमी असेंबली में अदम एतमाद जी तहरीक बाज़ाब्ता तौर ते जमा थी वई ऐं इहो जीअं शेड्यूल हुयो त अॼु जी तारीख़ 28 तारीख़ ते जेके अपोज़िशन वारा आहिनि उहे पंहिंजी बाज़ाब्ता जेका तहरीक आहे उहा असेंबली में अंदरि जमा कंदा ऐं उन खां पोइ जॾहिं उहा जमा थी वेंदी त पोइ असेंबली जी जेका कार्रवाई आहे उहा हीअं आहे त 7 ॾींहंनि में विदिन 7 डेज़ 7 ॾींहंनि में उन ते वोटिंग करे ऐं उन कार्रवाई खे जेको आहे सो पूरो करिणो आहे ऐं अदम एतमाद जी तहरीक। हाणे कुझु डेवलपमेंट्स आहिनि जीअं मूं पंहिंजे गुज़िरियल व्लॉग में चयो इमरान ख़ान जे जलसनि जो ज़िक्र कयो। इमरान ख़ान जो जेको कल्ह पावर शो हुयो जलसो हुयो यानी कि जलसो यानी वॾो जलसो सम्झो चयो वियो उन में इमरान ख़ान जेका ॻाल्हि कई जंहिंखे इश्तिहार कयो वियो जंहिंखे तमामु घणो मुश्तहर कयो वियो त हू को वॾो सरप्राइज़ ॾींदो। सो वाक़ई इमरान ख़ान हिकिड़ो तमामु वॾो सरप्राइज़ ॾिनो ऐं उहो सरप्राइज़ इहो हो त हुन को बि सरप्राइज़ कोन ॾिनो। नाज़रीन असांजा जीअं मूं अॻु में अर्ज़ु कयो आहे त पॉलिटिकल सिस्टम को सीरियस क़िस्म जो सिस्टम न आहे। हिते ख़बर न आहे हीअ असांजे अवाम जी जेका आहे सा सोच आहे या उनजी लेवल आहे जो असांजा जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उहे अहिड़नि माण्हुनि खे अॻिते आणनि थियूं जिन माण्हुनि जो यानी कि को बि कंहिं बि तरह सां कंहिं बि सिस्टम ते हुननि खे हलणु कोन थो अचे, सीरियस कोन आहिनि, मश्करियूं पिया कनि ऐं अवाम सां इंतिहा दर्जे जूं मश्करियूं। हाणे हुन मश्करी जो इन करे थो चवां त जॾहिं अवां खे ख़बर आहे यानी 8 मार्च ते जॾहिं अदम एतमाद जी तहरीक जमा थी चुकी हुई त पोइ इमरान ख़ान जंहिंजी हुकूमत PTI जी हुकूमत खे बचाइण लाइ असेंबली हुई जिथे हुननि खे उन तहरीक जे ख़िलाफ़ु उनखे नाकाम करण लाइ हुनखे उन तहरीक ते अमल करिणो हो। पर हुननि टाल मटोल खां कमु पे वरितो ऐं टाल मटोल में जलसा वॾा जलसा ऐं वॾियूं ॻाल्हियूं वॾियूं दावाऊं। इमरान ख़ान कल्ह पंहिंजे जलसे में तमामु वॾी दावा कई त हुनजी ॼण त हुन तारीख़ जे हवाले सां ज़ुल्फकार अली भुट्टो बणिजण जी कोशिश कई। ज़ुल्फकार अली भुट्टो नाज़रीन ज़ुल्फकार अली भुट्टो हिन मुल्क जो उहो वज़ीर आज़म जंहिं पिंडी जे हिकिड़े वॾे जलसे में इहो ख़त ॾेखारियो जेको हेनरी किसिंजर अमेरिकन प्रेसिडेंट लिखियो त उनखे ज़ुल्फकार अली भुट्टे अवाम में सभिनी खे ॾेखारियो त मूंखे दड़का ॾियणा पिया वञनि, मूंखे इबरत जो निशान बणाइण जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि ऐं सिर्फ़ु ॿिनि ॻाल्हियुनि ते हथु खणण लाइ त हिकु त OIC यानी कि जेका OIC जेका हाणे ताज़ी OIC थी ऐं ॿियो यानी कि एटम बम जो जेको ज़ुल्फकार अली भुट्टे बुनियादु रखियो एटॉमिक एनर्जी जो उन ते हथु खणणु ऐं इस्लामिक जेके कंट्रीज़ आहिनि उन्हनि जी लीडरशिप तां बि हथु खणणु। जेकॾहिं तूं नथो खणी त पोइ तूं पंहिंजे मसइलनि जो पाण ज़िम्मेवारु हूंदे। पोइ नाज़रीन अवां ॾिठो त घणा ई उन दौर जा माण्हू आहिनि इंक्लूडिंग माई सेल्फ त असीं ॾिठोसीं त वाक़ई ज़ुल्फकार अली भुट्टे खे पोइ हाणे ज़ाहिर आहे अदालती या जेके आहिनि असांजे मुल्क में झोल आहिनि कानून में
उन्हनि झोल क़ानूनी झोलनि जो जेको क़ानूनी जेके घटि वधायूं आहिनि उनजो जेको आहे सो असरु उन्हनि जे फ़ैसिलनि ते थिए थो ऐं आख़िरकार फ़ैसिला अदालतुनि अहिड़ा ॾिना जंहिंमें हिकिड़ो वॾो फ़ैसिलो अॼु बि क्वेश्चन मार्क में आहे ज़ुल्फ़िकार भुट्टे जो जेको आहे सो फांसी। त हाणे नाज़रीन अवां सां इन करे अॼु हिन वक़्तु ही वीडियो अवां खे पेश करण लाइ ठाहियां पियो त जीअं अवां खे अपडेट कर रखां ऐं अपडेट इहा आहे त क़ौमी असेंबली में हाणे बिल त पेश थी वियो पर इमरान ख़ान वॾियूं कलाबाज़ियूं ॾिनियूं आहिनि। कल्ह तमामु वॾे जलसे में हुन ज़ुल्फ़िकार भुट्टे बणिजण जी कोशिशि कई। इन खां 2-3 ॾींहं अॻु में जंहिंजे करे ही क़ौमी असेंबली पहुचे थी उहो हुयो OIC जो इजलास ऐं उन खां अलावा हिन हिकिड़ो दौरो बि कयो। उहो दौरो हुयो रूस जो ऐं जॾहिं त रूस यूक्रेन ते हमिलो करे चुको हो त मूं ॾिठो आहे त केतिरा ई TV एंकर इन ॻाल्हि खे लिकाए चुका आहिनि। असल में या त इहे सभु जेके शयूं आहिनि इहे वक़्तनि असीं ॾिसूं था त माण्हू कीअं ड्रामाटाइज़ कनि था ॻाल्हियुनि खे ऐं असांजा हुक्मरान कीअं ड्रामाटाइज़ कनि था ॻाल्हियुनि खे। हाणे हीअ वरी नए सिरे जेको हमेशह तनक़ीद कंदो रहियो आहे ज़ुल्फ़िकार भुट्टे ते कॾहिं बि कोन हुनजे फेवर में ॻाल्हायो पर कल्ह हुनजी इनडायरेक्टली ॼणो फेवर में ॻाल्हायो त जीअं त हुनखे ॿारहंनि क़ुवतुनि मारायो तीअं हाणे मूंखे बि ॿारहं क़ुवतूं दड़का पिजनि था ऐं मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। नाज़रीन इहे हाणे हिन जो नतीजो छा निकिरंदो? 7 ॾींहंनि में इहे वोट थियणा आहिनि ऐं भुट्टो ज़रदारी ताज़ो हाणे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहो चयो त हू तमामु वॾो कॉन्फिडेंट आहे त हीअ जेका मूवमेंट आहे अदम एतमादी या कामयाबु वेंदी। हाणे हिन विच में 2-3 ॻाल्हियूं आहिनि। यानी अॼु मंझंदि उस्मान बुज़दार जे ख़िलाफ़ पंजाब असेंबली में बि जमा थी चुकी अदम एतमाद जी तहरीक। वरी हाणे 5 मिंट अॻु में इहो ख़बरूं पिया हलियूं, इहे टिकर पिया हलिया टेलीविज़न में त उस्मान बुज़दार बि इस्तीफ़ा पंहिंजी पेश करे छॾी आहे। ऐं उनखां अलावा काफ लीग जी मुलाक़ात थी आहे वज़ीर आज़म हाउस में यानी बनीगाला में जंहिंमें परवेज़ इलाही मुलाक़ात करे रहियो आहे। ऐं इन मुलाक़ात जे दौरान वरी शहबाज़ गिल साहब उन जो ट्वीट अची वियो त क्यू लीग हिननि जी हिमायत कई आहे। हाणे सुवालु इहो आहे त अञा क्यू लीग वारा उन मुलाक़ात मां आज़ाद थी ॿाहिरि उन्हनि का ॻाल्हि ॿोल कोन कई आहे। बहरहाल ही सभु टैक्टिस आहिनि जेके हलनि पिया ऐं बहरहाल मूं अॻु में चयो त ही सियासत में का बि ॻाल्हि हथमी कोन हूंदी आहे, ख़ासि तौर ते जेसीं ताईं वोट नथो थिए। छो त असुलु मसइलो वोट जो आहे। वोट जेको आहे जॾहिं थींदो ऐं वोट खां पोइ थियण खां पोइ जेका सूरताल बीहंदी ऐं उनखां पोइ जेको रिज़ल्ट ईंदो उहो ई वॾो अहम हूंदो। बाक़ी सभिनी जूं ॻाल्हियूं जेके आहिनि इहे ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं। सो नाज़रीन इन सां गॾु असीं वरी मुलाक़ात कंदासीं, वरी जल्दी मिलंदासीं ऐं वरी तव्हां सां शेयर कंदुसि पंहिंजी नॉलेज जेका मूं रिसर्च पियो कयां ऐं उहा तव्हां सां शेयर कबी। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़। पर मुंहिंजे हिन चैनल खे ज़रूरु अवां शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं जीअं हीअ मैसेज जेको आहे ॿियनि ताईं पहुचे। महिरबानी।